वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। कराची में 1 फरवरी खां समूरा तालीमी इदारा खुली वेंदा। सईद गनी चयो आहे तय थियो आहे त इम्तिहान वठण में जल्दबाज़ी न कई वेंदी। तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी यकीन बणायो वञे त 60% तालीमी निसाब पढ़ायो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सूबाई वज़ीर सईद गनी जो चवण आहे त 1 फरवरी खां समूरा तालीमी इदारा खुली वेंदा। तय थियो आहे त इम्तिहान वठण में जल्दबाज़ी न कई वञे। यकीनी बणायो वञे त 60% तालीमी निसाब पढ़ायो वञे। तालीमी इदारनि में कोरोना टेस्ट कया वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। कराची 1 फरवरी खां समूरा तालीमी इदारा खुली वेंदा। तय थियो आहे त इम्तिहान वठण में जल्दबाज़ी न कई वेंदी। यकीनी बणायो वञे त 60% तालीमी निसाब पढ़ायो वञे। तालीमी इदारनि में कोरोना टेस्ट कया वेंदा।